badin में अॼु सुबुह खां वठी शाम 3 बजे ताईं मुकमल लॉकडाउन रहियो। इन दौरान समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। जॾहिं त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जी शहादत जे मौक़े ते मजलिस ऐं जुलूसनि ते पिणु मुकमल पाबंदी रही। माण्हुनि SOPs तहत घरनि में मजलिसूं कयूं। जॾहिं त badin पुलिस ऐं रेंजर्स जो badin में गश्त जारी रहियो ऐं मरकज़ी इमाम बारगाह सजादिया शाहनवाज़ चौक ते रेंजर्स ऐं पुलिस जी नफ़री मौजूदु रही। होॾां डिगड़ीअ में लॉकडाउन ते अमल करण लाइ असिस्टेंट कमिश्नर डिगड़ी निसार अहमद मेमण, मुख्तियारकार अब्दुल अज़ीज़ मुगल, असिस्टेंट मुख्तियारकार अयाज़ हुसैन छालमाणी, SHO डिगड़ी आफ्ताब रिंद पुलिस नफ़री सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि जो गश्त करे खुलियल कारोबार बंदि कराए मुकमल लॉकडाउन ते अमल करायो। पुलिस गश्त बाद समूरे शहर जा दुकान, भाॼियुनि ऐं फ्रूटनि जे रेड़नि समेत समूरो कारोबार बंदि थी वियो। रोड ऐं रस्ता वीरान नज़र आया। जॾहिं त शहरनि पारां मस्जिदनि, मंदरनि ऐं घरनि में कोरोना वायरस जे ख़ात्मे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि जे शिफ़ा लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं। होॾां टंडो जान मोहम्मद पुलिस इंतज़ामिया सिंध हुकूमत जे फ़ैसिले ते अमल कंदे टंडो जान मोहम्मद शहर खे मुकमल लॉकडाउन करायो। पुलिस एहलकारनि जो पुलिस मोबाइल ऐं मोटरसाइकिलनि ते गश्त जारी रहियो। टंडो जान मोहम्मद शहर तोड़े ॿाहिरिया माण्हू पंहिंजनि घरनि ताईं महदूद थी विया। टंडो जान मोहम्मद शहर जे वापारियुनि रोज़मर्रे जा आम वापारी शयुनि जा अघ वधाए छॾिया आहिनि। कोरोना जी विबा ऐं लॉकडाउन जे आड़ में ग़रीब आवाम खे फुरियो पियो वञे। ॿिए पासे कड़ियो गंवर शहर में पिणु मुकमल लॉकडाउन रहियो। शहीद फादर राव चौक, मछारी गली, दरगाह बाज़ार, बाईपास रोड ते समूरो कारोबार बंदि रहियो। जॾहिं त मेडिकल स्टोर ऐं क्लिनिक खुलियल रहिया। जॾहिं त पुलिस जो गश्त पिणु जारी रहियो।